अवला अलीम आला आलम जो धणी कादर पंहिंजी कुदरत सी कायम आ कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो सारा आहे जो सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ियूं जोड़ जहान जी। अस्सलाम अलैकुम। जीअं त लोक अदब प्रोग्राम साण करे सुगड़ फ़कीर अवां जो मेज़बान अहमद अली चांडियो हाज़ुर आहे। थींदियूं लोक अदब जूं ॻाल्हियूं ॾिठ ॾोर गुजारत पहाको हुनुर गुरचेलो तमामु सिंध जा भलोड़ भलोड़ सुगड़ साईं असां वटि मौजूदु आहिनि। ज़िले खैरपुर गंबट खां कुर्ब जा कदम भरे मुंहिंजे साॼे पासे खां आयो आहे मोहतरम जनाब मानारो साईं फ़कीर दीदार अली भट्टी। दीदार साईं छा हाल आहे? दुआऊं कुर्ब तहां ॾे कमकार कीअं पिया हलनि? अल्हम्दुलिल्लाह सोणे नमूने सां कमकार हलन पिया। दीदार साईं अवां जे भर में तमामु सिंध जो भलोड़ सुगड़ वेठो आहे मोहम्मद मुरीद गाॾही। मोहम्मद मुरीद साईं कहिड़ा हाल आहिनि? अल्लाह जा एहसान कुर्ब मालिक जा। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो साईं? मालिक जा एहसान। ॿियो ख़ैर ख़ैरियत आहे? ख़ैर लो पियो आहे, तव्हां ॾे बि ख़ैर आहे। भला हेॾा पोखीराई जो कमु कीअं पियो हले? जी जी अॼु मौसम हले थी सारी जी ॿिजनि जो पोखायूं शुरू आहिनि। किथे माशाअल्लाह। किथे वरी रोंबा बि शुरू थियण वारा आहिनि। मौसम जे लिहाज़ सां कमकार हलनि था। हुते सारियनि जो फसल तयारु। तव्हां खां घणो कुझु ॿुधंदासीं। तव्हांजे भर में सिंध जो भलोड़ सुगड़ वेठो आहे मोहतरम जनाब अशरफ शेख साहब। मोहम्मद अशरफ शेख साहब ज़िले ठटे तालके साकरे खां कुर्ब जा कदम भरे साईं जन आया आहिनि। मोहम्मद अशरफ कहिड़ा हाल आहिनि? साईं अल्लाह जो शुक्र आहे, फर्स्ट क्लास ज़बरदस्त बाक़ाइदे असां ख़ुशियूं ठाहियूं। ख़ुशि ऐं खुरम हूंदो। असांजे खाॿे पासे खां मोहतरम जनाब सिंध जो भलोड़ सुगड़ ॾाहो ॾाद धणी सुगड़ मोहतरम जनाब फ़कीर अली नवाज़ लंजवाणी वेठा आहिनि। फ़कीर साईं कहिड़ा हाल आहिनि? साईं महिरबानियूं लख कुर्ब लख थोरा। सभु खां पहिरीं त तव्हांखे ऐं आवाज़ टीवी जे सॼे सथ खे मुबारकूं हुजनि जो अवां हिकु लोक अदब ते अहसान करे ऐं लोक अदब जो नालो ॾेई ऐं हीउ प्रोग्राम शुरू कयो आहे जंहिंमें शाइर अदीब फ़नकार सुघड़ ऐं उहे हिन में हिसो वठंदा। असां हीउ ॿुधी करे ॾाढी ख़ुशी थी त लोक अदब में जंहिं नाले सां प्रोग्राम रचियो वियो आहे इहा आवाज़ टीवी जी वॾी हिकिड़ी सिंध ते ऐं ख़ासि करे अदीबनि ते महिरबानी आहे जेका तव्हां शुरूआति कई आहे। इन जूं तव्हांखे खोड़ सारियूं वाधायूं हुजनि। मोहबतूं साईं तव्हांजा कुर्ब थोरा लख लाइक़ वॾावड़। अव्हांजे भर में सिंध जो भलोड़ सुगड़ साईं मोहतरम गुल हसन सूमरो साहब जन वेठा आहिनि। साईं गुल हसन कहिड़ा हाल आहिनि? साईं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो करम आहे। तव्हां ख़ुशि आहियो? ख़ैर दुआऊं कुर्ब थोरा। महिरबानी। ॿियो ख़ैर ख़ैरियत आहे? अल्हम्दुलिल्लाह मालिक जो करम आहे। छाहे त प्रोग्राम जी शुरूआत में दिलि चवे थी अॼु त अव्हां खां शहनशाह लतीफ़ सरकार जी वाई ॿुधिजे। साईं हाज़िर। बिस्मिल्लाह। लतीफ़ सरकार जी वाई खां पहिरीं उन मंज़र में हिकिड़ो लतीफ़ साईं जो बेत उहो पढ़ंदासीं, उन खां पोइ वरी वाई पढ़ंदासीं। बिस्मिल्लाह। हबीबा वञी छो वणकार हित न ॻोल्ही होत खे लिको कीन लतीफ़ चए ॿारो चो ॿे पार थी सती बद संदरो पिर्त पुनो सी पार नाए नेण निहार तो में देरो दोस्त जो। वाह साईं। हिन बेत जो मंज़र कुझु अहिड़ो आहे त असांखे लतीफ़ साईं इहो पैगाम ॾिनो आहे त अलाह साईं खे हेॾां होॾां गुतूं गोयूं न हणो, पंहिंजे वजूद में ॻोल्हियो। पर रस्तो थोरो इंगड़ विंगड़ आहे, ख़बर कोन थी पए उनखे जेको सो माना असूं ई आहियूं, असांखे ख़बर कोन थी पए त किथां वञूं। इन तरीक़े जी कुझु सिरी राग जी वाई आहे, उहो तव्हांजे हाज़िर महफ़िल में पढ़ंदासीं। बिस्मिल्लाह। हो मुँह में तू मौजूद आऊं अगाही आहियां आऊं असूं ही आहियां मुँह में तू मौजूद वो अखियों अखड़ी के अलावा अखियों अखड़ी
सिकियो कन सुजूद, सिकियो कन सुजूद, आऊं अगाही आहियां, आऊं असूं ही आहियां, मुँह में तू मौजूद, जेला रसियों बुध के अलावा, जेला रसियों बुध के वो तेला थियों नाबूद, तेला थियों नाबूद, आऊं अगाही आहियां, आऊं असूं ही आहियां, मुँह में तू मौजूद, माण्हुनि जे मोटण जो अलावो, माण्हुनि जे मोटण जो ओ साहिब हथ सुजूद, साहिब हथ सुजूद, आऊं अगाही आहियां, आऊं असूं ही आहियां, मुँह में तू मौजूद, इन दर से अगिया अलावो, इन दर से अगिया वो जिन वञायो विजूद, जिन वञायो विजूद, आऊं अगाही आहियां, आऊं असूं ही आहियां, मुँह में तू मौजूद। सुभान अल्लाह, माशाअल्लाह साईं, माशाअल्लाह, तमामु बहितरीन तव्हां वाई ॿुधाई असांखे साईं गुल हसन सुमरा, तव्हांजूं मोहबतूं। तव्हां खां घणो कुझु ॿुधंदासीं, पर हेॾां मुंहिंजे साॼे पासे खां फ़क़ीर दीदार अली भट्टी साहिब जन मौजूदु आहिनि। दीदार साईं जे सालिक सम्झी पाण खे त कर अदब सां आजाणो, लिख लफ़्ज़ लोक अदब ते हुजे मोती दाणो, चवणी आहे चांडिया त हर को पंहिंजे अघ अघाणो, हीअ पहाको प्यारा आहे असल खां पुराणो, त जंहिंजी गुंदीअ में दाणो तंहिंजो चरियो बि आहे शाणो, जे अहमद अथई नाणो त भली घुम लाड़काणो, त भली घुम लाड़काणो। दीदार साईं, अॼु हिन लोक अदब जे प्रोग्राम में पंहिंजी ॾात ऐं ॾाहप मां अलाह जे ॾिने मां छा खणी आया आहियो? हा मुंहिंजा साईं, अवां सां लोक अदब जूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं कबियूं ऐं अव्हां खे लोक अदब ते असीं पहिरियों शुरूआत में दिलि चवे थी त पहाका ॿुधायूं। वाह, ऐं उन में गुफ़्ते जा बैत हूंदा, नसीहत जा बैत हूंदा। वाह साईं वाह। उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी चयो त अदब सवा आदमी, तूं छा जो आहे शींहं, वाह, जो मूर न वसायुई मलूक चवे, को मोहबत संदो मींहं, वञी हूंद वणनि खऊं, तूं नाज़िक सिख ज नींहं, अदाऊ सड़न सारो ॾींहं, पर उस न ॾियनि आम खे। वाह साईं वाह। अर्ज़ु थियो त जे भाए मर्द मलूक थिया त ॻोल्ह जे मथे मंझि मणिया, मत वञनी हलिया उहे वेसले, ओ कंहिं जोगी खयूं त जणिया, पोइ गबरी खणी गदा कर ॻोल्ह जे घर घणा, मेड़े वठ मलूकत सां ओ इन कीझर मंझि कणा, पोइ उहे बहादुर सिर बणिया, जन सां दोस्त मिलियो दोस्त मोहम्मद चवे। वाह पर साईं जे भाए मर्द मलूक थिया, जे भाए मर्द मलूक थिया त खोल जे हीरन संदो हट, थी कलाल ॾे चुका अॻी चाल मट, हारियल बाज़ी हिम्मत सां तूं खान उथी खट, त पोइ पिरी पहराईंदई पट, दिलबर अॻियां दीदार चवे। वाह साईं वाह। अञा अर्ज़ु कयोसीं त गुज़र ग़रीबी गुण भलो,
कर पंज तन जी पचार अजायो समझी उम्र खे तूं गाफ़िल थी न गुज़ार मिलंदुई फल उन मूड़ीअ जो ओ जहिड़ो कंदे वणज वापार पर कालू बला जे वाइदे खे तूं वेही की न विसार जो कुल नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत इहो सम्झ इशार पोइ कह कलमे जी कार त लहंदई दुख दीदार चवे। वाह सही वाह मुंहिंजा दीदार साईं जी साईं अहमद जी अली साईं अर्ज़ जी। कयो से त हे मुरली मुहबत जी कबीर शाह चवे थो त हे जेको गुफ़्तो आहे हे जेका पचार आहे पिरनि जी महबूबनि जी इन खे के सालिक सम्झंदा वाह छो त मुरली चवे थो नाग जे अॻियूं वॼाए बि त नाग ॿुधण सां कर खणी ऐं बीही रहंदो पर जे गोह जे अॻियां वॼाए बि त गोह पंहिंजे ॿिरड़ में लुकी वेंदी। वाह हाणे कबीर शाह चवे थो त हे मुरली मुहबत जी न आणिज गोह अॻियां सखणी खे सुर जो कहिड़ो पवंदो सुरत समाओ हू त फूका ॾींदी फिकियूं ओ जमे लाओ नकी साओ वहू तूं वासी गन अॻियां जेके तुर्त लहन तर भाव आ मण जनी जे मथे में ऐं शम जहिड़ो शुगलाओ पाण कंदा विया पतंग जियां सदके सदके वाह। साह पोइ कीरत कबीर शाह चवे कीरत कबीर शाह चवे ओ वञी गाए दुल्हन वटि गाओ अदा जंहिंजो गुणनि भरियो ॻाल्हाओ से त अतुर ओतींदई अदब सी वाह सही वाह दीदार सही वाह मोहबतूं दीदार साईं तव्हां जीअं उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जो हिकु बैत पढ़ियो त वञी हूंद वणनि खां तूं नाज़ुक सिख जनीह दीदार साईं अव्हांजे भर में असांजी सिंध जो भलोड़ सुगड़ मोहतरम जनाब मानार साईं मोहम्मद मुरीद गाॾई साहिबु कुर्ब जा कदम भरे लाड़काणे खां आयो आहे साईं बि लोक अदब जा के रंग खणी आयो हूंदो साईं खे अर्ज़ु रखूं था मोहम्मद मुरीद साईं अॼु पंहिंजी ॾात ऐं ॾाहप मां अला जे ॾिने मां छा था ॿुधायो। अहमद अली चांडिया शुरूअ में मां शेर ॿुधायां थो आजाणे जो अर्ज़ात तॾे वञिजे तंजे जेके खिली कनी खिकार वाह तॾे वञिजे तंजे जेके खिली कनी खिकार भाकुर विझी भर में जेके वेहारनी वीझार कनी कचहरियूं कुर्ब सां के चङा वेही चार पोइ गॾतन सां गाॾी चए तूं गोहर कर गुफ़्तार घड़ियूं उते घार जिथे मिलई मान मुरीद चए वाह चे तॾे न वञिजे तंजे जेके ॾूरा हानी डंग अहमद अली चांडिया उन ॾे वञिजे जंहिंजा कख बि खिलनि ईअं न त वञी त चवनि त यार वरी अॼु थो अचे चे तॾे न वञिजे तंजे जेके ॾूरा हानी डंग तोड़े रत प्यारी न रगुन जी त बि वेरी विझंदई वंग घणो तनखां गाॾी चए तूं लाड़ो करे लंघ सच चवण ते साड़ी लाहू दला कणंदई दंग जेकी न तावड़ा कनी तंग तनखां मटिज मोह मुरीद चए वाह अर्ज़ात सिक रख सजण जी त राणो थी राज़ी उथंदे वेहंदे वरी वरी कर अल्ह लग आज़ी हलंदे नेठ होत ॾे पोइ तुरंदे पुड़ तराज़ी वाह मशर ॾींहुं मुरीद चए तोखे घोट छॾाईंदो गाज़ी हरदम रह इलाज़ी त लहनी गम गाॾी चए वाह सही वाह अर्ज़ात दिल अरबी घोट अहमद ख़ातिर जुड़ियो ही जहान अहमद थी अरबेले जी त चिटा थिया चौगान मौला मोकिलियो वहीअ खे वञी थी दिलबर जो दरबान सदके मीर मुरसल जे आयो काइनात में क़ुरान सूरत ॾिसी सजण जी हूरूं थियूं हैरान वाह कंध न खणनि पियूं कामिल आॾो जॾहिं साम्हूं थियनि सुल्तान झुकी आॾो अदब सां पढ़नि पियूं साईं ते सुभान मोहे विधाई मुरीद चए कई जोधा जुग जवान वाह कहिड़ी करे बात बयान गाॾी हिन गोहर जी वाह सही वाह अदा अहमद अली वाह 10 सिन खे चवंदा आहियूं ही अखियुनि जा 10 नाला आहिनि सिराइकी में शेरा त नैन निहोड़िया आहिनि असानू दूरूं दूर दुनालियां दिलबर वालियां शम शम से शहज़ोर होया जुंग अखियां जलालियां दिलबर वालियां देखते मैं डरदा मरदा भूरल भिरुआ भालियां दिलबर वालियां होश अकुल बे होश बनाया कहरी कजलियां कालियां दिलबर वालियां खन अबरू और अजीबा हिन सोनिया सर सलालियां दिलबर वालियां वाह वणन पिया वलवल मेकूं लाल लबाते लालियां दिलबर वालियां ये बोलते क्या मैं खोल बुधावा ने क्या नाद निरालियां दिलबर वालियां
समय अकबर सीने साढ़े में गुजरिया गालियां दिल पर वालियां वाह साईं वाह, वाह। अर्जात सुन सदा राहे खुदा सुन सदा राहे खुदा दिल पर दिलड़ी लावी तू आप उता ही आवी तू करीब आके कामिल मेडे दीद दीदाना मिलावी तू आप उता ही आवी तू जित प्यासा हो सा प्यास दा डाढ़ा साकी जाम पिलावी तू आप उता ही आवी तू अंजाम की दीपक आवण वाला नाता नी निभावी तू आप उता ही आवी तू सोड़ कबर विच शक्ति डाढ़ी भूरल यार बचावी तू आप उता ही आवी तू खिदमत दे विच खोखरदा नौकर नाम लिखावी तू आप उता ही आवी तू लखवार सदक लुकमान थिवा जे तोड़ दा जिमा चावी तू आप उता ही वाह साईं वाह मोहम्मद मुरीद तव्हां जूं मोहबतूं अञा तव्हां खां घणो कुझु ॿुधबो हाणे टेम थियो आहे साही जो अचो त साही खणो काॾे न वञिजो मोहबतूं मोहम्मद मुरीद तव्हां बहितरीन असांखे अॼु कचहरी ॿुधाई उस्ताद गुलाम अकबर गाॾी जी शाइरी उस्ताद अकबर चयो आहे त दोस्ती रखदाना असां जे अदा ॾिसी अशराफ़ मंदी न आणनि मन में हू सीना रखनि साफ़ उन्हनि पास अकबर चए तूं करकशाला काफ़ ओड़िज अवाल उन्हनि सां जेके ॿाहिरि न कढनि बाफ़ न त लॿाड़ियुनि जी लाफ कंदई गुम गाॾी चए मुरीद साईं तव्हांजे भर में असांजे सिंध जो भलोड़ सुगड़ ॾाहो ॾाधणी सुगड़ वेठो आहे मोहम्मद अशरफ शेख साहब मोहम्मद अशरफ शेख साहब तव्हां अॼु पंहिंजी ॾात ऐं ॾाहप मां छा खणी आया आहियो साईं जी आमदनी ऐं भलारे भिट धणी जा कुझु बैत ॿुधाईंदुसि नसीहत में बि माशाअल्लाह ऐं भलारे भिट धणी जे बैत सां हिन प्रोग्राम में सभिनी दोस्तनि खे जेको आहे सो आऊं भलीकार चवंदुसि भिटाई साईं चए थो शुक्र गॾियासूं सुपरी शुक्र गॾियासूं सुपरी जान बुझी रे यार वाह शुक्र गॾियासूं सुपरी जान बुझी रे यार वेठे जिनी वट में कोड़े थिया करार वाह साईं वाह धणी कज मधार पाड़ो तिन पिरनि खां वाह साईं वाह ऐं उनखां पोइ भिटाई असांखे हिकिड़ो नसीहत थो ॾिए भिटाई चए थो त अदब ऐं इख़लाक़ मोहबत प्यार प्रीत इहो असांखे जेकॾहिं हासिलु थिए त असां भाग वारा नसीब वारा आहियूं ऐं दुनिया में तव्हां जेको क़दम रखो प्यार ऐं प्रीत वारो रखो जी भिटाई चए थो खम खमंदन खटियो वाह हारायो हुड़नि खम खमंदन खटियो हारायो हुड़नि चखियो न चूंदन हुजो सा सबर जो वाह साईं वाह खम खमंदन खटियो पर भिटाई तो चए चूंदन कीम चएज अगरि तोखे को साम्हूं ॿ अखर चए थो त तूं उन सां मुखातब थी उन सां उहे ओड़ा ॿ अखर न ॻाल्हा अगरि तूं बर्दाश्त करे वेंदे त हू तोखां माफ़ी वठंदो चए थो त चूंदन कीम चएज वेण वराए साम्हूं वाह चूंदन कीम चएज वेण वराए साम्हूं कामत क़ीमत जहिड़ी रोज़ ॾमर खे ॾेज वेण मां वराएज त सभु दर सुहागी थिए वाह साईं वाह वरी भिटाई थो चए अगरि तोखे वरी बि केरु चई थो हुजे त उनखे जेको आहे तूं साम्हूं न थी अणचन चूंदन कीम चएद चूंदन कीम चएद चूंदन चयो विसार ऐं जेके तोखे नथा चवनि अण चूंदन कीम चएज चूंदन चयो विसार अठई पैर अदब सां पर इहा ई पार पाए मोह मूननि में गुरबत साण गुज़ार मंझि मुखफ़ी वार मंझि मुखफ़ी वियार त काज़ी काए हारो न थी वाह साईं वाह ऐं हिन दौर ते जेको भिटाई चए थो त कल्ह ऐं भिटाई जेको ॻाल्हाए वियो ऐं कल्ह केतिरा साल थिया ऐं हाणे गुज़िरियल हलंदड़ साल ऐं ईंदड़ साल ते बि जेकॾहिं भिटाई जे तव्हां बेत खे झले ईंदो त भिटाई साहिब जो आमदनी बैत उते वञी सठि थींदो वाह चाहे हर वक़्त सां भिटाई गॾियो अचे थो भिटाई थो चए आदमिन इख़लास मटाए माठो कयो आदमिन इख़लास मटाए माठो कयो वाह अॼुकल्ह खाए सबको हाणे खाए सबको माण्हूअ संदो मास दिलबर हिन दुनिया में विञी रहंदो वास ॿियो सभु लोक लिबास कोई यक दिल हूंदो हिकिड़ो वाह साईं ऐं वाह भिटाई असांखे बाक़ाइदे हिकिड़ो ॿधी सां रहण जी सलाह थो ॾिए
भिटाए थो चए त वगर कयो वतन, जीअं कुंजनि जो वलर था आसमान ते ॾिसो था, अवां इंसाननि खे उन्हनि वांगुरु प्यार सां मोहबत सां कठे रहणु खपे। वाह साईं हे वाह। झगड़ा फसाद जहिड़ा ऐं गुस्सो कावड़ इन सां जेको आहे इंसानु फ़ाइदो कोन ॾिसंदो आहे। भिटाए थो चए नुक़सानु थींदो आहे। पर वाह। जे तव्हां ॿधी में हूंदो, इन कुंजनि जे वलर वांगुरु गॾु हूंदो त तव्हांखे लहर न की लोॾो। वाह साईं बहरहाल वाह। भिटाए थो चए त वगर कयो वतन पिरत न छननि पाण में। इन्हनि खे ॾिसो साईं अहमद अली, हाओ वगर कयो वतन पिरत न छननि पाण में, पसो पखी अड़नि। अड़े ॾिसो पखियुनि खे, पसो पखी अड़नि, माण्हू आहे मेठ घणो, जीअं लतीफ़ जी ॿोली। मोहबतूं मोहम्मद अशरफ, तव्हां शहनशाह लतीफ़ सरकार जा बैत ॿुधाया ऐं इन्हनि में तमामु आला पैगाम हुया। जीअं त शहनशाह लतीफ़ चवे थो त जनरी सरे नसाए रती रुस्मतन सी हू झेड़ीन तूं झिको थी पांद ॻीची गल पाए पाण वञी परचाए मत रुठो ई रहिजी वञी, मत रुठो ई रहिजी वञी। असांजे हिन पासे खाॿे पासे खां सिंध जो भलोड़ सुघड़ ॾाहो ॾाधणी सुघड़ मोहतरम जनाब मानारो साईं फ़कीर अली नवाज़ लंजवाणी। साईं अली नवाज़ लंजवाणी खे अॼु अर्ज़ु कंदासीं त हिन प्रोग्राम जे लाइ कहिड़ी तयारी करे आयो आहे ऐं पंहिंजी ॾात ऐं ॾाहप मां अलाह जे ॾिने मां छा थो ॿुधाए। हा साईं अहमद अली चांडा, अव्हांखे खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि जो लोक अदब जे नाले सां आवाज़ टीवी प्रोग्राम शुरू कयो आहे। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। ऐं हिन आवाज़ टीवी जे पैगाम सां सॼी सिंध जे लोक अदब ऐं शाइरनि सुगड़नि फ़नकारनि खे चवंदुसि त अची करे आवाज़ टीवी ते प्रोग्राम कनि, जीअं असांजो लोक अदब अञा बि वधीक मज़बूत थिए। तरक़ी करे। ऐं अदब खां सवाइ को बि कंहिं शइ में बि कामयाबी कोन्हे। वाह उन साईं वाह। लाइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चयो आहे त हलो हलो कोरिए, हलो हलो कोरिए नाज़क जनी जो नींहं, ॻंढीनि सारो ॾींहं छिनण मूर न सिखिया। वाह फ़कीर साईं वाह। हीअ अदब, सो अदब जी ॻाल्हि कंदासीं त शाह साईं चयो त हू छिननी तोए मछिन। वाह। जेकॾहिं हिकिड़ो प्यारो माण्हू जा तोखे छिनण जी कोशिशि थो करे त तूं हुननि खां टुट न, तूं हुननि सां सलाड़ियो रह। वाह साईं हू वाह। छिननी तोए मछिन पाए उमेरी उनसी, जे हू अवगुण कनि असूही, जे हो तोसां नाजाइज़ूं कनि त बि तूं हुननि सां गॾु रह। वाह जे साईं वाह। हू अवगुण कनि असूही त तूं गुणाई गिन, वो पांद झलियो पिन सुहारे हिन संग में। वरी शाह साईं चयो आहे त कोड़े किताबनि में, शाह साईं वाह चयो साईं आहे वाह। त कोड़े किताबनि में हर्फ़ मिड़ो ई हेक। जी हाणे इहा अदब जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं तो में अदब आहे, सचाई आहे त तुंहिंजे लाइ वॾी मंज़िल कोन्हे, मंज़िल तुंहिंजी झोली में आहे। वाह साईं वाह। छो त चवंदा आहिनि त क़ुर शरीफ़ जी का हिकु आयत आहे, सूरह तौबा में बिस्मिल्लाह नाहे लिखियलु, बाक़ी सभु सूरतनि में शुरू में बिस्मिल्लाह लिखियलु आहे। उन लाइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई थो चए इहो अदब जो मक़ाम आहे, बिस्मिल्लाह सां कम खे शुरू कयो त इन में सभु कुझु आहे। उन लाइ शाह साईं चयो आहे त कोड़े किताबनि में वाह। हर्फ़ मिड़ो ई हेक, जे तो नज़र नेक त बिस्मिल्लाह ई बसि। वाह। वरी शाह साईं चयो आहे त वेठे जनी वटि अहिड़ी कचारी हुजे जेका बदख़लाक ॻाल्हियूं हुजनि, उते चए थो न वे, उन कचारी उन महफ़िल में बि न वे। वाह। त वेठे जनी वटि ॾुखंदो ॾाढो थी सा मजलसी मट, जे हासिल उहे ई हज़ार, वाह जे फ़कीर साईं हज़ारनि वाह। जा तोखे फ़ाइदा थियनि त बि उन महफ़िल में न वे। वरी शाह साईं थो चए त वेठे जनी वटि ॾुखंदो दूर थिए, तन तनी सी कट ओॾा आॾे पखड़ा, वाह फ़कीर ओॾा साईं वाह। आॾे पखड़ा। हे अदब जूं कहाणियूं आहिनि। अदब जे महफ़िलनि में वेहिजे त उन उतां खां सभु कुझु हासिलु थींदो। महिरबानियूं फ़कीर साईं, तव्हांजा थोरा लख लाइक़ वॾा वड़ अदब ऐं अख़लाक जा ॾोरे ॾोर ॾिजनि, पक्का ॿोल पिरनि जा से कचा कीन चइजनि,
उहे बैत अखियुनि ते जेकी मुहब मुंजन पो भला हीरा हथ हुजन मोती मोर मलूक जा। असांजे पासे में फ़कीर साईं तमाम सिंध जो भलोड़ सुगर साईं गुल हसन सूमरो साहब ज़िले सिजावल दड़ो शहर खां कुर्ब जा कदम भरे आयो आहे। खे अर्ज़ रखूं था त पंहिंजी ॾात ऐं ॾाहप मां अलाह जे ॾिने मां कुझु ॿुधाए। अखर पढ़ अल्फ जो ॿिया वर्क सभु विसार, वाह अंदर तूं उजार पना पढ़ंदे केतिरा। पंहिंजो अंदर खे साफ़ कर, हिकिड़ो ई अखर पढ़, उहो तुंहिंजे लाइ जेको सो बसि साईं साईं गुल हसन थोरो वज़ाहत कजो त इहे जेके अखरनि ते लतीफ़ सरकार जा बैत आहिनि हिके ई सुर मां आहिनि या मुख़्तलिफ़ सुरनि में? जी न, इहे मुख़्तलिफ़ सुरनि मां आहिनि। जी जी इहे अलॻि अलॻि सुरनि मंझि आहिनि। अखर पढ़ अल्फ जो ॿिया वर्क सभु विसार, अंदर तूं उजार पना पढ़ंदे केतिरा। वाह। हाँ वरी हू ससु ही जेको सो ॿियो जेको बैत आहे उहो मारवी वारे सुर में जाए। जी साईं। बीर खयाऊं बर में प्यारी न पहूं, सिंजन साठीकनि ते वॾी वेर वहूं, पायो जर जंडनि में कोॾां कनि कहूं, ॾींहं ॾींहं नऊं मूंखे विरे वेड़ी चंजो। वाह साईं वाह। ॿेड़ी पुराणी वखर पाए में वितरो, तरे में तुन प्यास पासनियो पाणी, ही हॾ विहाणी तूं कड़ कालूणे ॾींहं खे। वाह 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 वाह। भॼी जा भंभोरा डूंगर ॾोरियो मुंहुं, काहे रसियसि केच खे जिते पाण पुनूं, सबत आहीं तूं कज़ा कंदियसि किनरी। तड़े तबीबनि घरां घायल कढियो, चिकिया चाक चीहूं करे कड़ियूं मूर न कनि, दोस्त जे दर्शन से पे ठार ठपनि, विरचो वेज वञनि आउं त प्रेम उभां। थरथर अंदर थाक उमर मारूड़नि जा, लाथाऊं लतीफ़ चए मथां लोई लाख, उमर कर आख पहिरियों थी पन चरां। टे ॾींहं टुमकाइनि तूं यूं दाइरनि में, मेड़ियो कड़ज काठियूं जोगी जलाइनि, संधियूं खामण ख़बरूं आदेसियनि आहिनि, पोइ ॻुझ न ॻाल्हाइनि लिका भुणनि लोक में। ठहियो ॿधियो रोए अङण झोकियो करो, को चनेसर खे चोए त लीला वञे लॾियो। साबित लॻिया सीर लहरियुनि लोॾियो की न की, वञी पहुता पार खे निरतऊं मंझां नीर, मां मुंहिंजा मीर ॿार लंघियाऊं बाजसी। पटोला पंवारियूं मूर न मथे कनि, जो लाख रताऊं लोयूं सालणियूं सुहनि, उन इलाचनियूं अगरी बखमल बाफ़तनि, सखर बाया सूमरा खथियूं खां खोंपनि, जा ॾिनीअ में ॾाॾाणनि, सा लाहींदे लॼमरां, सा लाहींदे लॼमरां। वाह साईं वाह। दीदार साईं पंहिंजो मोहतरम गुल हसन सूमरे जेको फन ॿुधायो अव्हांखे कीअं लॻो? माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह साईं, लतीफ़ साईं जी ॿोली वाह वाह। हर कंहिंखे पसंदि आहे। जीअं त आख़िरी में सुर मारवी मां साईं बैत पढ़ियो, अर्ज़ चयो त मज़ा मारूड़नि सी आहिनि झंगनि में जेहा, अहिड़ा उमर अव्हां जे हित कोटनि में केहा, झूपा झांगीड़नि जा पसंदि मूं पेहा, पटे चाढ़िया पहवारनि मिठा से मेहा, पोइ सांगन सनेहा मुकारात मलूक चए, मुकारात मलूक चए। दीदार साईं अव्हां छा था ॿुधायो हाणे? मुंहिंजा साईं मारवी जो तव्हां बैत पढ़ियो, मूंखे बि बैत यादि त खोड़ पिया अचनि, पर आऊं इहो बैत छा साईं फरमायो त आणीन ऐं चाढ़ीन, वाह। लुथ ॾिहाड़ी सूमरा, सथा कयो सैयद चए साऊं सुकाइन, वो मंझां लंब लतीफ़ चवे चावर कयो चाढ़ीन, ओ तुंहिंजा पुला न पाड़ीन, उमर आरा ढंसी। वाह साईं वाह। अर्ज़ छो मुंहिंजा साईं त अचनि यादि के ई था दिलदार माण्हू, अञा बि के आहिनि मज़ेदार माण्हू, के खिलाए ख़ुशि कंदा आहिनि कुर्बदार माण्हू, से सॾिबा अथव महफ़िल जा अदा सींगार माण्हू। मुरीद से सॾिबा अथई महफ़िल जा अदा सींगार माण्हू, आहिनि सिंध सुहिणीअ में सालार माण्हू, के पट के
टोप अजरक सां ओ हीअं निर्वार माण्हू यार अची के ॾींदा आहिनि सॼे प्यार माण्हू के हीअं ते हुरनि था हुस्नदार माण्हू के कन क़ैद वरी ज़ुल्फनि में सरदार माण्हू के अखियुनि ते था कन वार माण्हू के अखियुनि ते था कन वार माण्हू हुजे इश्क आला ऐं अश्क बार माण्हू बिना इश्क इंसाना बेकार माण्हू हे दुनिया आहे स्टेज हिते हर को ईंदो जो कयूं पेच फन वेंदा फनकार माण्हू पर मुंहिंजो ही पैगाम आहे ओ दीदार भट्टी त पंजनि जे ज़िक्र खां न हुजे धार माण्हू पंजनि जे ज़िक्र खां न हुजे धार माण्हू मुंहिंजा साईं बैत अर्ज़ु कयोसीं त महबूब जॾहिं आशिक़ ॾे निहारियो त गुल हसन आशिक़ ॾके पियो त पुछणु लॻसि त फ़क़ीर तोखे छा थियो आहे चन जानण ॿुधाए थो त ही ताबा सोणे जे अखियुनि जो न भाई जो सिया हलंदे हणी वियो ओ हीअं नोक नेणनि जिया खयईं जो दीदूं दुनालियूं त ठह ठह ठकाव थी विया पयल सोणे जे अखियुनि में ॼण का राइफल संगीना जो ककर तीरनि जा ओ हीअं दिलि ते उठा ॼण त सावण मीहा थो आज़ारे असीलनि खे हे नादर अहिड़ो नीहा ओ चन जानण जन खे लॻी तन खां वञी पुछो ते शौक़ अहिड़ो छीहा अदाए शौक़ अहिड़ो वाह दीदार साईं वाह अवां खां ई वरी शुरू कंदासीं पर साही जो टाइम थी वियो आहे अचो त हिकिड़ी नंढड़ी साही खणो पोइ वरी प्रोग्राम ते अचूं था जे त नंढड़ी साई खईंसीं वरी प्रोग्राम में वापस आयासीं दीदार साईं अवां खे मूं अर्ज़ु रखियो त वरी अवां खां ई शुरू थींदासीं हाँ साईं हमल फ़क़ीर लिगारी जो बैत यादि थो पवे वाह वाह हमल फ़क़ीर थो चवे त आइन इश्क आया अखी लग रहियां आ इश्क अकुल दी जंग लगी इश्क अकुल को तंग कीता आ जंग ते रंग बरंग लगी थी तंग अकुल जंग हार बैठा जदा इश्क दी तोफ तुफंग लगी ओ हमल होश हुनुर फरामोश थिया ओ जदा नैना दी नोक निसंग लगी पर जीम जदा रूह पैदा होए तदा में तेदा सलाम कीता अलस्त बे रबकुम एने रब आख्या असा कालू बला दा कलाम कीता हुन होर हमल को कोई दौर नहीं जो असा विरद वजीफा तेदा नाम कीता असा विरद वजीफा तेरा नाम कीता दीदार साईं तव्हांजूं महिरबानियूं मोहबतूं असांजो दीदार सियाल तमामु सिंध जो भलोड़ सुघड़ हुयो तव्हीं पहिरें हमल फ़क़ीर जे बैत में अखियुनि जी ॻाल्हि कई पर दीदार फ़क़ीर सियाल चवे पियो त अखियुनि क्या वार तीरनि जा तंबी तोखे ख़बर नाहे अखियुनि क्या वार तीरनि जा तंबी तोखे ख़बर नाहे टोड़िया मड़का तो मीरनि जा तंबी तोखे ख़बर नाहे कई धड़ धार चा अॼु तुंहिंजे दीदुनि दुनालियुनि सां लता पे सिर सफ़ीरनि जा तंबी तोखे ख़बर नाहे केराई खोड़ कैफिन सां कुछ कैदी कया तोई नथा ज़ामिन असीरनि जा तंबी तोखे ख़बर नाहे मरन जेकी जीअन तोला दुआउनि में भी दुखियूं दाहूं पिञा पे दरहू पीरनि जा तभी तोखे ख़बर नाहे इन्हनि आहनि इलाहनि जो थिए शलदाद ए दीदार वॾा फतका फ़क़ीरनि जा तभी तोखे ख़बर नाहे तभी तोखे ख़बर नाहे तमाम सिंध जो भलोड़ सुगर दीदार साईं तव्हांजे पासे में वेठो आहे मोहम्मद मुरीद गाॾी तव्हां अलाह जे ॾिने मां ॾात ऐं ॾाहप मां छा था ॿुधायो लोक रंग जूं लातूं अमदरी बस हाणे जहिड़ो मौजू हले थो चवंदा आहिनि जहिड़ा वोट तेड़ा सेरा जेको तव्हां मौजू छेड़ो आहे असां बि इन सां ई हलूं था वाह वाह फ़क़ीर जो शेर आहे त मरी विया प्यारा वफ़ादार माण्हू मरी विया प्यारा वफ़ादार माण्हू बचा बाक़ी बेदर्द बेकार माण्हू चङो थियो ईअं थियो जीअं थी रहियो आहे छा माण्हुनि मूं ॼाणनि था मुर्दार माण्हू
फुरे दिल पराई न पंहिंजी ॾियनि था ही कहिड़ा न आहिनि मज़ेदार माण्हू वाह साईं वाह। न कर कंहिंसां वापार दिलनि जो ए दादन ख़तरनाक आहिनि ख़रीदार माण्हू वाह साईं वाह। वरी से ॿियो दादन जो शेर आहे त सूर वारनि खे सॼण सां ई सताईंदो न कर अहमद अली वाह। अॻे सूरनि में हो पियो हुजे रहंदे उन खे सूर न आहिनि ॾिबा वाह वाह साईं वाह। सूर वारनि खे सॼण सां ई सताईंदो न कर दर्द में दिल दर्द वारनि जी ॾुखाईंदो न कर जोश झल खामोश रह वटि सिरी जो आहा। कर कतल खण तेख खंजर चई ॿुधाईंदो न कर चे खून मुंहिंजे मां भली हथ लाल कर पंहिंजा पिरी मूं कुसण आहे कबूलियो आज़माईंदो न कर सभु मथे सूरत परस्ती जे मज़े में दादना थी सघे त सूर सहनत नीह लाहींदो न कर वाह साईं वाह। आज़ाद जी आरण वारो जानी हीत नाहे हुको ॿियो आहे वाह जी आरण वारो जानी हीत नाहे हुको ॿियो आहे दिल धुताइण वारो जानी हीत नाहे हुको ॿियो आहे जते दस डोर लिखियमि हुका हस्ती ॿी शइ आहे इश्क उजाइण वारो जानी हीत नाहे हुको ॿियो आहे मूंखे सॼी सिंध सुञाणे उहो इश्क उन्ही जो आहे रात पीआइण वारो जानी हीत नाहे हुको ॿियो आहे मूंखे जंहिं मक़बूल कयो ही नाम निशावर मुंहिंजो थियो वादे पाइण वारो जानी हीत नाहे हुको ॿियो आहे ही पाण ई प्यासो उञ मरे थो कीअं पूरी मुंहिंजी प्यास कंदो जे पुरकश प्यारण वारो जानी हीत नाहे हुको ॿियो आहे हित वेठे लूण छटियो ज़ाहिर मुंहिंजे ज़ख़्मनि ते पर ज़ख़्म ठाहिण वारो जानी हीत नाहे हुको ॿियो आहे दुनवी यार दिल जे अंदरि दुहा थे दीदार दुखाया बार खे बारण वारो जानी हीत नाहे हुको ॿियो आहे वाह साईं वाह। वाह साईं अर्ज़ात मेहरान में मौजा बाग त कान्हे मेहरान में मौजा बाग त कान्हे रात रुनिया माग त कान्हे डुबरी सागी चाक त कान्हे कोत खणी वियो दिल जी दौलत हाणे में ॾिस हाक त कान्हे मोहबत आमी रास असांजी हुन खां वधि इमलाक त कान्हे निंड खेड़े ॻोल्हियो मंज़िल सुतल का बेबाक त कान्हे नज़रूं कंध झुकाए हल तूं पर्दे में का पाक त कान्हे बिना अमल जे कूड़ियूं ॻाल्हियूं मिठल इश्क मज़ाक त कान्हे मज़ाक वाह दादा वाह मोहम्मद मुरी साईं तमाम दिल ठारे छजई पर दादन फकीर अर्ज पियो करे त अवल दर वठजे अल्लाह जो बे दर खे कबो छा गुफ्तगू कजे आस्ते धमचर खे कबो छा दिल वञे गरीब ॾे तमंगर खे कबो छा धक लगे ज़बान सां खंजर खे कबो छा जो ज़ेवर कन छिने अदा दादन ते सोन खे कबो छा ते सोन खे कबो छा अवां जे भर में सिंध जो भलोड़ सुगड़ मोहतरम जनाब मोहम्मद अशरफ शेख साहब जन वेठा आहिनि साईं जन खे अर्ज़ आहे त साईं पंहिंजी ॾात ऐं ॾाहप मां अशरफ अली छा था ॿुधायो जी साईं सभु खां पहिरियां ऐं पोइ हिकु दफ़ो ॿीहर ब्रेक खां बाद असांजे सभिनी सिंधवासियुनि खे दिलि जी गहराइण सां भलीकार साईं अशरफ शेख तरफ़ां ऐं भिटाई जो बैत आहे हिकिड़ो त ई दोस्तनि जो दस्तूर वाह दातर मूं ॾेखारियो होतन जो हुज़ूर फ़कीर अहमद अली जेकॾहिं कंहिंसां मोहबत हुजे ऐं कंहिंसां चाह हुजे त उहो पिरी जे हासिल थी वञे ऐं उहे वरी पहिण खां धार न कनि त उन जहिड़ो ॿियो नसीब वारो न आहे वाह सही वाह छो त उहे आऊं जॾहिं मोटी उन्हनि जे दर ते आयुसि ऐं आऊं त नसीब वारो आहियां उन्हनि जे दर ते भिटाई थो चए त पहुतो आहियां छो त ॾातर मूं ॾेखारियो होतन जो हुज़ूर इंसानु भटके थो पंहिंजी ज़िंदगी में भटके थो पर जेकॾहिं भटकी जे चवंदा आहिनि त सुबुह का भोला शाम का अगर वापसि घर आ जाए तो उसे भोला नहीं कहते जीअं अगरि इंसानु पंहिंजी ज़िंदगी में भटकी कंहिं सही रस्ते ते अचे थो त उहो पाण खे भाग वारो सम्झे पाण खे नसीब वारो सम्झे अहिड़े ई के शख़्स जी भिटाई शायदि ॻाल्हि थो करे जेको पंहिंजे हक़ीक़ी पीरी ताईं पहुतो आहे भिटाई थो चए त ॾातर मूं ॾेखारियो होतन जो हुज़ूर वाह ॾातर मूं ॾेखारियो होतन जो हुज़ूर प्रियन परचण जो कयो मोटाए मस्कूर ई दोस्तनि जो दस्तूर जे छिनी छॾीनि की न की वाह यार आहे जेको कावड़जे नथो कई ग़लतियूं थो करी पोइ बि अलाह पाक राज़ी आहे छा थो भिटाई चए बैत ॿिए में सुर बिलाल में ही बरवो सिंधी जो पहिरियां बैत ऐं ही जेको आहे बिलाल जो बैत आहे भिटाई साईं चए थो कोन जुआरीअ जखरो अड़े अहिड़े सखी खे कोई नथो यादि करे कोन जुआरीअ जखरो जंहिं ॾेहे ढया ॾेई वाह लुॾिया जे लिंगनि में कल्ह इंसान कहिड़े हालतनि में हुआ अॼु कहिड़ो ख़ुशहाल आहे ॿुधाए थो चए लुॾिया जे लिंगनि में शालुनि में सेही समय सबई तमा उतार कया
फ़कीर अहमद अली वाह समूह सखावत जी वेठो पुछे पर कोठियो कंगालनि खे ॾे दिलासा दर कोठियो कंगालनि खे ॾे दिलासा दर ओ मथां विलियन वर ॾियाणी दातार जी वाह, वाह, पर भिटाई तो अशरफ। चए इन रंग रूप सां ॿियो केरु आहे कोन फ़कीर अहमद अली हू कहिड़ो रंग रूप आहे हुनजो चए थो जहिड़स कोन जहान में वाह जहिड़स कोन जहान में सिंध सूरत हित हाण दर दाता मंग मंगणा बेजी कदम गाण दर दाता मंग मंगणा बेजी कदम काण पाटूं दर पाण मन हाल पसी भाल करे वाह सही वाह भिटाई तो चए अल्लाह पाक अहिड़ो आहे जेको केतिरियूं बि ग़लतियूं तो करी तोखे माफ़ तो करे चओ तो परचे त पट भरे डमर जे तब ॾे परचे त पाट भरे डमर जे तब ॾे जुंग जखरे खे ॿई चङायूं चित में वाह, ॿई सही। चङायूं चित में वाह सही वाह मोहम्मद अशरफ तमाम तहां बेहतरीन लतीफ़ सरकार जा बैत ॿुधाया जीअं त असांजे हेॾां फ़कीर अली नवाज़ तयारु लॻो वेठो आहे साईं अली नवाज़ खे अर्ज़ु कंदासीं त पंहिंजी ॾात ऐं ॾाह मां छा था ॿुधाइनि हाँ साईं उस्ताद अहमद अली उस्ताद अशरफ शाह साईं जा ॾाढा बैत वज़ाह सां ॿुधाया ऐं दिलि थी चवे त असां बि कोई अहिड़ो गस वठूं वाह। सो अव्हां जी इजाज़त सां शाह साईं जेके ही मस्ताना ऐं मलंग फ़क़ीर रोडनि ऐं रस्तनि ते हलनि था वाह। ॾिसो त न इन खे कंडे जी परवाह न मच्छर जी परवाह न डॉक्टर जी चेस न इन्हनि जो को झूपड़ो न इन्हनि जो को घर न को खाधे पीते जो इंतज़ाम न आहे बीमार था थियनि वाह। ऐं असांजा काफ़ी सुजाग दोस्त चवनि था त उहे अलाह वारा उहे आहिनि जीअं ही वेंदा पिया त सिधो पिया वेंदा ऐं कंध हेठि हूंदनि हेॾां होॾां कोन निहारींदा सो जेके सालक माण्हू आहिनि उहे था चवनि इहे अलाह वारा माण्हू आहिनि जिन जी शाह अब्दुल लतीफ़ ॻाल्हि कई आहे वाह, सही सो वाह। अव्हांखे ऐं सॼी नाज़रीन खे ॿुधायूं त उहे अलाह जा वली कहिड़ा आहिनि जेके बसि ॿाहिरि खां त बिल्कुलु सादड़ा आहिनि पर अंदर खां उहे नूर ई नूर लॻा पिया आहिनि उहा साईं ॻाल्हि था करियूं त ॿाहिरि कोझा कापड़ी ॿाहिरि कोझा कापड़ी अंदर माला मुल वाह तिन ॿाहिरि कोझा कापड़ी अंदर माला मुल तिन सामियुनि जी सुध मरां जिन जे गोदड़नि में गुल ऐं वरी शाह साईं चयो आहे त मूना तूर सीना इन वाह। साॻई मस्तन ऐं मलंगनि जी ॻाल्हि थो करे त मूना तूर सीना सदा सनासन वाह सही वाह सजदे में सैयद चए गोॾा गोदड़नि अलाहू वलियुल लज़ीना आमनू युखुरजू मिनल ज़ुल्मात अहिड़ी परपुरनि वखर मूसा साइका जोगी झुंग जलन माज़ा गल बसर वमा तगाता अहिड़ी रवश रवन कुल मिन अलैहा फान बाक़ी कीन बचन फ़का न कौब कौसे न अदना था वाह। नागा ईअं नमन मुशाहिदो महबूब जो उते आदेशन बे युबसरू बे यस्मा बे विसाल ही वेयन बे यमशी बे यंतका ता अहिड़ी चाल चलन वो सैयद चए संदन तूं कल पुछी थो कहिड़ी वरी शाह साईं थो चए त पिननि की न पट खणी वाह। कंहिंखां घुरनि बि कोन था ईअं घस वठो पिया हलनि पिननि की न पट खणी घुरनि की न घरां महेशी मखलूक जी उभी दूर दरां वो पुछनि को शराह जे अंदरि अदालत हुनजी वाह, वो सही कंहिंखां वाह। पुछनि ई कोन था हू सभु इल्मु रखनि था वरी शाह साईं तो अहिड़नि मलंगनि जी ॻाल्हि थो करे त उसक जिन अवेर से सांझी रहनि सुम्ही लाहूती वाह, लतीफ़ वाह। चए लाहूती लतीफ़ चए आधी ॾियनि उलेर लोक सुतो निंड में सामी पिया मथे सेर वो केॾा कंदा पेर मिड़ई थियो मथो वरी शाह साईं थो चए त बुख विधाऊं बुगरे
बुख ही बुखा हलंदा वाह, आहिनि सही प्यासा वाह। हलंदा आहिनि बुख विदाऊं बुगरे उ जोगी कंदा जुञ तलब न रखनि ताम जी ओचो पियनि उञ लाहू चन लतीफ़ चए मन मारे कयो मुञ ओ जोगी जागे सुञ वञी वसे खे वेझा थिया आख़िरत सही उन्हनि वाह। माणे वरिती पर दुनिया जो जेको दुनिया जूं आयाशियूं उन्हनि न तलब कयूं पर आख़िरत में हू वञी आख़िरत माणे विया हलिया वाह फ़क़ीर साईं वाह तव्हां जूं मोहबतूं वॾा वड़ थोरा लख लाइक़ दीदार साईं तव्हांजा कुर्ब मोहम्मद मुरीद तव्हां जूं महिरबानियूं मोहम्मद अशरफ तव्हांजा थोरा साईं गुल हसन तव्हांजा कुर्ब फ़क़ीर साईं महिरबानियूं वॾा वड़ थोरा हिन बैत सां अॼोके प्रोग्राम जी पुॼाणी था कयूं त वरी वरंदो वाह वरी वसंदा मींहं सजण मिलंदा सजणे नवां थींदा नींहं पोइ विछोड़े संदा ॾींहं रही रहंदा केतिरा हक़ मौजूद।